मां ऐं मुजीब चांडियो हिकु अहिड़े सफ़र ते हिकु अहिड़ी दुनिया न निकितासीं जिते ज़िंदगीअ जो मतिलबु कुझु ॿियो हो। मूं हुते मोहबत जी उहा शक्ल ॾिठी जेका शहर जी बुलंद इमारतुनि में लिकियल न पर खुलियल हुई। शहर जी चमक धमक में पलजंदड़ इंसान सम्झे थो त ज़िंदगी बिजली मोबाइल टीवी ऐं गैस खां सवाइ हलाई नथी सघिजे, पर असां ॾिठो हिकु अहिड़ो ॻोठु जेको शायदि नई नस्ल जी सोच खां तमामु घणो परे हो। हिते जा माण्हू दौलतमंद न हुआ, पर संदनि दिलि में अहिड़ी मोहबत हुई जंहिंजो वजूदु अॼु जे शहरनि मां विसामी चुको आहे। हिक ॿिए सां मिलणु, हाल अहिवाल पुछणु, ॾुख सुख वंडणु, ईअं ॼण रोज़ जी इबादत हुई। छा असां कॾहिं सोचियो आहे त उहे बि असां वांगुरु ॿ हथ ॿ पेर ॿ अखियूं रखनि था, पर असां खां वधीक ज़िंदा आहिनि। इन ॻोठ में मूं हिकिड़ो अहिड़ो मंज़रु ॾिठो जेको तव्हांखे ॾेखारण बि तमामु ज़रूरी थो सम्झां। ॻोठ जी छांव में थधिड़ी हवाउनि सां गॾु हिकु हथु ॿिए जे वारनि में हुआ, न दुकान न क़ीमती औज़ार, पर उहे सादा हथ मोहबत जा माहिर हुया ऐं ही हिक ॿिए जा वार बि ठाहे रहिया हुया। ही त हुई हिन ॻोठ जी स्टोरी ऐं हिन ॻोठ जूं ॻाल्हियूं। पर हाणे अचो हलूं था उन्हनि ज़िंदगियुनि ॾांहुं जेके इन खां बि वधीक सुकल पर इन खां बि वधीक ज़िंदा आहिनि। ॻोठ वारनि खां मोकिलाए करे असां मोटरसाइकिल स्टार्ट करे असांजो सफ़रु हिकिड़ो अहिड़ो सफ़रु हुयो जेको तमामु घणो मुख़्तलिफ़ हुयो। हिन वीरानी में, हिन सन्नाटे में तव्हां सोचे बि नथा सघो त ज़िंदगियूं हिते बि पलिजनि थियूं। असां पहुतासीं हिकु अहिड़े ॻोठ में जिते ज़िंदगीअ जो रंग ई ॿियो नज़र आयो। न वण न छांव न गुल न सावक, रुॻो सन्नाटो हो ख़ामोशीअ जो ऐं तेज़ तमामु घणी तेज़ उस। वारे खां असां सफ़र तइ करे पहुतासीं बडराम मियाणी जे मल्हान वटि। हिननि झोंपड़ियुनि में ॿार पोढ़ा मावरूं भेनरूं सभु एतिरो सुकून सां पर हा तकलीफ़ सां जी रहिया हुआ। न बिजली न स्कूल न दवाखाना, रस्ता टुटल उदास ऐं बग़ैर कंहिं रोशन उमेद जे सोचुमि त हिते को बीमार थींदो हूंदो त शहर कीअं पहुचंदो हूंदो, ऐं जॾहिं राति थींदी हूंदी त रोशनी जो ज़रियो छा हूंदो। ही बि इंसान आहिनि, साॻियूं अखियूं साॻिया हथ साॻियूं ॻाल्हियूं, सिर्फ़ु जेको फ़र्क़ु आहे उहो वसीलनि जो आहे। हीउ वीडियो शहरी माण्हुनि जे लाइ हिकु पैगाम आहे ऐं उहो पैगाम हीअ आहे त जेकी अव्हां वटि आहे उन जो शुक्र अदा कयो ऐं जिन वटि न आहे उन्हनि जे लाइ कुझु करियो। ज़िंदगी जी सहूलियतुनि खां महरूम हुजणु तव्हांखे ग़रीब नथो बणाए, पर दिलि जी ख़ुशी ऐं सब्र असल दौलत आहे। हिन झोंपड़ी में न थधो पाणी न को पखो न ई आराम जी का सहूलियत, पर ज़िंदगी अञा बि उहा ई जेका हर साह सां अॻिते वधी रही आहे। हिन झोपड़ी जेकी तव्हां मुंहिंजे हिन वीडियो जे ज़रिए ॾिसी रहिया आहियो, हिते ई उन्हनि जी सुम्हण जी जॻह आहे ऐं हिते ई उन्हनि जो बोरची खानो आहे। हीअ ज़िंदगी शहरी ज़िंदगी खां तमामु घणी मुख़्तलिफ़ आहे ऐं ॾिसण वारनि जे लाइ अजीब बि आहे ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो सबक़ु बि आहे त ॾिसो जेके सहूलियतूं तव्हां पंहिंजे पीउ माउ खां घुरंदा आहियो ऐं नख़रो कंदा आहियो, हीअ बि ज़िंदगी आहे। हिते बि ज़िंदगी साह खणे थी, हिते बि तव्हांजी उमिरि जेतिरा नौजवान, तव्हांजी उमिरि जेतिरा ॿार भेनरूं मावरूं ऐं बुज़ुर्ग रहनि था पिया हिननि झोंपड़ियुनि में, ऐं जेकी सूरत हाल मां तव्हांखे ॾेखारी तव्हांजी शहरी ज़िंदगी खां तमामु घणी मुख़्तलिफ़ आहे। ऐं मां उमेद कयां थो हीउ सबक़ु तव्हांखे मुंहिंजो वणियो हूंदो।